बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी हिस्टोरिका ऐं मां आहियां अरबाब अली। दोस्तों, हमेशह तव्हां सां असां बैकग्राउंड में ई यानी पसे पर्दा असां तव्हां सां मुखातिब थींदा आहियूं। अॼु तव्हां सां लाइव प्रोग्राम करे रहिया आहियूं, छो त असांजो प्यारो दोस्त मोहम्मद सिद्दीक मक्सी बि असां सां गॾु आहिनि। साईं जो तमामु घणो तजुर्बो आहे, स्पेशली बिज़नेस में बि ऐं ॿियनि घणनि ॻाल्हियुनि में, पर तारीख़ में भी साईं जन के तमाम सुठी महारत हासिल है। तो अज असां पंहिंजो मौजू सिलेक्ट किया है फ़लस्तीन, छो तो फ़लस्तीन में इन वक्त वो ज़ुल्म हली रहा है, ख़ास तौर गज़ा पट्टी में। तो साईं जन का राय वठंदासीं ऐं मां उन थोड़ा इंट्रोड्यूस कराया तव्हांखे गज़ा पट्टी असल में आहे छा। दोस्तों, गज़ा पट्टी जेका है उहा कुल 365 मुरबा किलोमीटर की हिकिड़ी पट्टी है। वॾो को मुल्क ना है, का रियासत ना है, स्टेट ना है, माना एक मामूली ये समझो तो इलाइक़ो आहे हिकिड़े असांजे नंढड़े में नंढे तालके के बराबर आहे। हाणे उन जो झेड़ो आहे पंहिंजो इसराइल सां, ऐं उन इसराइल सां गॾु सॼी यूरोप बि गॾु आहे, अमेरिका बि गॾु आहे, ऐं उहे वॾा वॾा ॻरा हथियार बि उन्हनि वटि आहिनि, जॾहिं त हिन जे चइनी पासनि खां मुकमिल पाबंदी आहे। जेकॾहिं हिकिड़ी गोली बचे थी त उहा ॿाहिरि मुल्क खां इसराइल के इजाज़त का सवाइ उहा गोली न टपंदी आहे। वधीक साईं जन खां असां उन जे बारे में पुछंदासीं त असल में इहा जंग केतिरी क़दुरु क़दीम आहे ऐं कहिड़े कहिड़े वक़्तनि में इनखे मुस्लमाननि या ॿियनि क़ौमुनि फतेह कयो आहे। जी सर, थैंक यू वेरी मच सर। सर, असल में फ़लस्तीन की जेका सरज़मीन आहे त उहा मुसलमाननि ऐं यहूदियुनि ऐं ईसाइनि जे लाइ हिक ही जेतरी अहमियत मज़हबी नुक़्ते बराबरी आहिनि। उते जेतिरे जीअं ईसाइनि जा तबरकात उते आहिनि, अहिड़ी तरह यहूदियुनि जा बि ऐं मुसलमाननि जे लाइ त बिल्कुलु बजा तौर मस्जिद अक्सा आहे, पाण के सल्लल्लाहु जन जो उन ते मेराज ते वञणु ऐं मुसलमाननि जे लाइ ख़ासि अहमियत वारी जाइ आहे। हाणे रही ॻाल्हि इहा आहे त इहो सॼो जेको तनाज़ो आहे, हूअं त तारीख़ी तौर जेकॾहिं पोइते हलिया वञूं त काफ़ी सिलेबी जंगियूं बि इन जाइ ते थियूं ऐं उन्हनि में सलाहुद्दीन अयूबी थियो, उन खां अॻु में हज़रत उमर फारूक इहा जाइ फतेह करे मुसलमाननि जे हवाले कई बग़ैर तनाज़े जे, जो का जंग वग़ैरह कोन थी। पर जेकी ख़ासि करे जेको मौजूदा दौर जे हवाले सां असां ॾिसूं त 1948-47 दौरान इसराइल जो क़याम, जंहिंमें मुसलमाननि सां यूनाइटेड नेशंस जे तरफ़ां बरतानवी मैंडेट के मद्देनज़र जेकी उन्होंने जेकी मां त चवंदुसि गैर मुंसिफ़ाणो जेको उन्हनि विरासत कई, उन खां पोइ मुसलसल इसराइल जो जारियाणो हिकिड़ो रवैयो त मुसलमाननि जी सरज़मीन खे कीअं हड़प कजे, आबादकारियूं करणु ऐं विरासत वरी तव्हां ॾिसो था अजीब तरीक़े सां का बि विरासत थींदी आहे कंहिं खिते जी त उनखे जाग्राफी तौर अहिड़े नमूने विरायो वेंदो आहे जीअं का बि क़ौम हिक पासे खां थी करे उते सकूनत अख़्तियार करे। लेकिन उन्हनि खे विराइणो ई हुयो त मुनसिफ़ाने तरीक़े सां इसराइल खे हिकिड़े पासे आबाद रखनि हा ऐं फ़लस्तीन खे ॿिए पासे। गज़ा जी पट्टी हिकिड़े पासे आहे त वेस्ट बैंक वरी ॿिए पासे जो इलाइक़ो वरी खणी उन्हनि खे बराबरि इन्हनि खे तनाज़नि जी तमामु हिकिड़ी वॾी हिकिड़े ईअं चइजे त मुंझियल माहौल में इन खिते खे छॾियो वियो त जीअं उते कॾहिं बि को सुलह न थी। छा सर तव्हां छा था सम्झो त जेको 1947-48 में जॾहिं इसराइल जो क़याम थियो, माना ज़बरदस्ती नाम याद होलोकॉस्ट जेको यूरोप में थी, हिटलर अलाए केतिरा यहूदी मारिया, उहे हेॾे पोइ भॼी आया, हिते मुल्क ठाहियूं, छा इहो हिकिड़ो माना हुननि जो प्लान थी सघे पोइ त साईं बिल्कुलु हो ख़ासि करे जेकी यूरोपी ताक़तूं हुयूं उन्हनि जेकी ज़ुल्म पाण यहूदियुनि ते कया ऐं उन्हनि खे वरी उन्हीअ जो चवंदा आहिनि कंहिं इंसान खे पोइ कंहिं बि गुनाह ऐं कंहिं बि ख़राबीअ खां पोइ उनजी दिलि में उहा शइ ईंदी आहे त यार हाणे हिन जो मां उन सां उनखे सिलो छा ॾियूं। पोइ उन्हनि वरी सिलो पंहिंजो यूरोप मां कोन ॾिनो, उन्हनि वरी उहो सॼो जेको हुयो नज़लो हाणे मुस्लमाननि जे हिकिड़े दिलि में हिकु अहिड़े खिते में हाणे उन्हनि खे आबादकारी करायूं
त यानी उन्हनि खे हिकिड़ो मुल्क बि मिली वञे ऐं इहो नासूर यहूदियुनि जो निकिरी अची मुस्लमाननि जे मगज़ में लॻे। सर वो छा मुस्लमान जेके असांजा आहिनि हे 58 इस्लामी मुल्क आहिनि। हिकिड़े गज़ा पट्टी जेको 300 मुरबा किलोमीटर में जंहिंमें 500 किलोमीटर में उन्हनि अंदरि सुरंगूं लॻाए ऐं उन्हनि में जेको अन्न पाणी रखी उन पंहिंजो इसराइली फ़ौज सां विढ़नि था, ही 58 मुस्लमान मुल्क अरब लीग हे सभु छा था कनि? अरबाब साहब वॾे में वॾी ॻाल्हि बहितरीन क्वेश्चन तव्हां कयो आहे। इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां त क़ौमूं कॾहिं बि तइदाद जे बुनियाद ते कोन विढ़ंदियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त 58 मुल्क उन में पौणा 2 अरब मुस्लमान ऐं उन जे भेट में इसराइल जी आबादी कुल आहे छा को 60-70 लख 22,000 किलोमीटर। इहो ई 22,000 किलोमीटर आहे। पर मूं अर्ज़ु कयो त तव्हांखे तारीख़ी तौर तव्हां खणी ॾिसो मोहम्मद शाह रंगीले जी फ़ौज हिंदुस्तान में जॾहिं नादर शाह जी 50,000 फ़ौज जे मुक़ाबले में निकिरी आई त 5 खां 6 लख फ़ौज मोहम्मद शाह रंगीलो वठी करे उन जे मैदान ते मुक़ाबले ते आयो। वो नादर शाह जी फ़ौज 50,000 फ़ौज उन्हनि खे तहस नहस करे छॾियो। इन जे कारण छा हुयो त हुन जी 4.5 लख फ़ौज में मोहम्मद शाह रंगीले जी फ़ौज में 2-2.5 लख त उहे हुया जेकी दोल वॼाईंदड़ हुया ऐं सिर्फ़ु नाराबादी करण वारा हुया। मुस्लमाननि जी हालत त 58 मुल्कनि जी कई, पर मौजूदा दौर में मुस्लमाननि वटि कंहिं बि क़िस्म जी हरब ऐं ज़रब जी का सलाहियत कान्हे, को विल पावर कोन्हे, को लीडर कोन्हे। तव्हां ॾिसो 1970 जे ॾहाके में जेकॾहिं चंद लीडर्स मथे उथण जी कोशिश कई, शाह फैसल खे ॾिसो, कर्नल गद्दाफी खे ॾिसो, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे ॾिसो, ऐं अहिड़ा जेकॾहिं के लीडर मथे उभरण जी कोशिश कई त उन्हनि खे उन्हनि जे मुल्कनि मां ई गद्दार पैदा करे उन्हनि खे उते माराए वियो। बस गुलाम सिद्दीक़ साहब हक़ीक़त में त हाणे घणो कुझु ॻाल्हाए सघिजे थो। तमामु ज़बरदस्त पंहिंजी क़ीमती राय ॾिनी। हाणे आख़िरी असांखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त छा इन जो आख़िर हल कीअं थींदो जॾहिं त 40,000 माण्हू इन गज़ा जी पट्टीअ में शहीद थी चुका आहिनि? सर मां तव्हांखे ॿुधायां त जेकी जंहिं सलाम आहे पोइ बि जेका उन्हनि जी जेका मुज़ाहिमत आहे, अहिड़ी मुज़ाहिमत जेको मिसाल मिले कोन। 9 महीना थी विया आहिनि। 9 महीना थी विया आहिनि। जीअं तव्हां बयान केतिरियूं जेकी मुज़ाहिमतूं थियूं आहिनि, अफ़गान मुज़ाहिमत खे तव्हां ॾिसो त ख़िते जे इलाइक़े में उन्हनि खे माउंटेनस रिजिड इलाइक़ा हुया जितां उन्हनि खे सपोर्ट मिलंदी हुई, लिकण जूं जायूं हुयूं ऐं जोग्राफी तौर उहो मुल्क तमामु वॾा हुननि जा हुया। पर हिननि तमामु वॾी कोशिश कई इसराइल सां विढ़ण जी, मुक़ाबले करण जी। ठीकु आहे, गासिब कुवतूं भली केतिरा ई 100 साल बि जेकॾहिं हिते पंहिंजो जेको गज़ब आहे, ॾमर आहे, ऑक्यूपेशन आहे, कब्ज़ो आहे, इहो ॼमाइण जी कोशिश कनि, पर जेको विल पावर फ़लस्तीन में नज़र अचे पियो त इंशाअल्लाह को ॾींहुं ईंदो ज़रूर। जेकॾहिं ठीकु आहे सर, हिननि 38,000 खां 40,000 जेकी आहिनि त माण्हू मारे छॾिया आहिनि, शहीद करे छॾिया आहिनि, त होॾां बि त हुननि जा 5-7,000 8,000 मरी विया न। जॾहिं तव्हां हिन पासे पराए घर में जेकॾहिं तव्हां बहितर उछलियो था त तव्हांजे घर में बि बहितर जवाब नफ़सियाती जगी केतिरी ताईं हलंदो। को त जनरेशन एतिरो बि इसराइलियुनि जो ईंदो। तव्हां ॾिसो जेकॾहिं 1948 जो दौर हुयो, यौम कपूर जी जंग 70s में हुई, उन टाइम इसराइली अवाम बि हमोशूं हणंदो हुयो त हा विड़ू विड़ू। पर तव्हां ॾिसो त हर संडे ते लखे माण्हुनि जो जुलूस थींदो आहे वज़ीर आज़म जे इन जे नेतन्याहू जी ऑफिस जे अॻियां त जंग बंदि कई वञे। इहे कॾहिं अहिड़ो दौर बि ईंदो जो इसराइलियुनि जो जेको नओं नस्ल आहे उहो इन जंग खां ककि थी करे इन फ़लस्तीन जी आज़ादीअ जी हिमायत कंदा ऐं इंशाअल्लाह पोइ इन्हनि खे आज़ादी मिली वेंदी। सर वॾी महिरबानी सर, तव्हां ज़बरदस्त साईं मोहम्मद सिद्दीक़ तमामु ज़बरदस्त नमूने सां डिफाइन कयो असांजे फ़लस्तीन जी हिस्ट्रीअ खे। तमामु मां साईं जो निहायत शुक्रगुज़ार आहियां। इन सां गॾु असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।